जी नाज़रीन, आगाह कयां कि घोटकी मां ए सेक्शन थाणे जे दमा नौजवान नारी मुबैना तौर अगवा थी वई आहे। ॻोठ लखू भील जी रहवासिणी नौजवान नारी मुबैना तौर अगवा थी वई आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे न्यू पिया घोटकी मां ए सेक्शन थाणे जे दमा नारी मुबैना तौर अगवा थी वई आहे। ॻोठ लखू भील जी रहवासिणी नारी मुबैना तौर अगवा थी वई आहे। अहम ख़बर आहे घोटकी मां तव्हांखे न्यू पिया ए सेक्शन थाणे जे दमा नौजवान नारी मुबैना तौर अगवा थी वई आहे। ॻोठ लखू भील जी रहवासिणी नारी मुबैना तौर अगवा थी वई आहे। अहम ख़बर आहे तव्हांखे न्यू पिया घोटकी मां ए सेक्शन थाणे जे ॻोठ लखू भील मां नौजवान नारी मुबैना तौर अगवा थी वई आहे। तफ़सील लाइ राब्तो किया है घोटकी में मुश्ताक लगा रहा। मुश्ताक आगाह का जो जी घोटकी जी ए सेक्शन थाने जी हद ॻोठ लखू भील मां मुबैना तौर ते नारी अगवा थी वई आहे। ए सेक्शन थाने ते इतला कयो वियो आहे। घोटकी जे ए सेक्शन थाने जी हद ॻोठ लखू भील मां 14 साल जी नारी राबिया बी बाजू भील खे मुबैना तौर अगवा कयो वियो आहे। मुबैना तौर अगवा थियल नारी राबिया भील जो भाउ दर्शन लाल घोटकी पहुची ए सेक्शन थाने ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे। हुन चयो त मुंहिंजी भेण खे खुआरा शहर जो नौजवान रहवासी जेको आहे राकेश अगवा कयो आहे। हुन पुलिस खां आला अफ़सर खां मुतालबो कयो त मुंहिंजी भेण खे जेको आहे बाज़ाब कयो वञे। हीअ जेको दर्शन लाल जेको ए सेक्शन थाने ते पहुची जेको रिपोर्ट कराई आहे त मुंहिंजी भेण खे जेको आहे ज़ाकिर जेको आहे सगड़ अगवा कयो आहे। हुन जेको आहे इंतजार करे मुतालबो कयो त मुंहिंजी भेण जेका आहे उहो नाबालिग आहे, उनजी 14 साल उमिरि आहे, हुनखे बाज़ाब कराए वञे। जी ठीक है मुश्ताक, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।